बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन वअला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदु यौमइज़िन बअदिहिम लिबअदिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। या इबाद ला खौफुन अलैकुमुल यौम वला अंतुम तहज़नून। अल्लज़ीना आमनू बिआयातिना व कानू मुस्लिमीन। उदखुलुल जन्नता अंतुम व अज़वाजुकुम तुहबरून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही
भर भंजू वेही अदा अग्या कहड़ी कंदे गालड़ी जानी मानी मोटिया वरवनी दे पोइ कान ख़बर पई तदा जुडनाऊं सिके तिरो मुअज़्ज़ज़ सामईन किराम अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा अणगणिया एहसान जै सोहणे करीम रब तव्हां साखे इंसान बनायो अगर उहो करीम रब तव्हां साखे इंसान न बनाए हां त उन खां पुछण वारो केर बि कोन हुयो सोहणे करीम रब तव्हां साखे इंसान बनाए वरी पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो उम्मती हुजण जो एजाज़ अता फरमायो माहौल बहराड़ीअ जो आहे ऐं मुंहिंजो तक़रीबन साल में अचण थींदो आहे इंशाअल्लाह ताला आसान ज़ुबान में ॻाल्हाईंदुमि लेकिन बा मक़सद ॻाल्हाईंदुमि त जीअं हिन महफ़िल में उथण खां अॻु में हिकिड़ी न पर कई अहिड़ियूं दिलियूं हुजनि जिन जे दिल में एहसास पैदा थिए हिन लाउड जे ज़रिए दूर दराज इलाक़नि ताईं आवाज़ पहुची रहियो आहे इंशाअल्लाह ताला ताज़ो मदीने मां थी आया हूं गॾु बि साथी वेठो आहे जेको मदीने में 21 ॾींहं मके मदीने में गॾु हुयो 19 रोज़ा मके ऐं मदीने में सहरी इफ्तारी रब नसीब कई आहे कुझु असर हूंदो ऐं इंशाअल्लाह ताला उन मके मदीने वारे वंड मां वेहण वारो तव्हांखे बि अल्लाह ज़रूर वंड अता फरमाईंदो असां तव्हां सभई ख़ुशि नसीब आहियूं जिन खे अल्लाह जी ज़ात नेकन सालिहन जी सोबत नसीब फरमाई आहे खुदा तव्हां खे बस दुआ है मदीने मोकले बाक़ी ॻाल्हियूं पोइ अल्लाह जा बानड़ो दुनिया जो दस्तूर आहे त जॾहिं को अमीर कंहिं ग़रीब ते राज़ी थींदो आहे त उन खे पंहिंजे हाल आहार कुझु न कुझु ज़रूर ॾींदो आहे ज़मींदार जेकॾहिं हारीअ ते राज़ी थींदो आहे त सुठी सुठी बनी चूंडे उन खे ॾींदो आहे या कोन ॾींदो आहे ॿुधाईंदा अचो ठेकेदार जेकॾहिं कंहिं मज़दूर ते राज़ी थींदो आहे त उन खे छांव वारो कमु ॾींदो आहे त उस में भली ॿिया पिया लोड़ीनि ईअं थींदो आहे न यानी जॾहिं बि जेको कंहिं ते राज़ी थींदो आहे त उन जे मथां कुझु न कुझु महिरबानी ज़रूर कंदो आहे त पोइ तवजह ॾियो जंहिं ते न मुंहिंजो सुहिणो रब्बे ज़ुल जलाल राज़ी थींदो आहे त उन खे छा मिलंदो आहे जंहिं ते अल्लाह राज़ी थींदो आहे उन खे पंहिंजे ज़िक्र ऐं पंहिंजे महबूब जे दुरूद वारी रब महफ़िल नसीब फरमाईंदो आहे हे तव्हां सां जेके हिते गॾु थिया आहियूं न अंदर में झाती पाईंदासीं त ॾाढा गुनाहगार आहियूं मूं त ही बि ॾोह कयो आहे मूं त ही बि कीस कयो आहे मूं त ही बि कयो आहे अंदरों काज़ी ॻाल्हाईंदो ॿुधाईंदो पर मुंहिंजा दोस्त इहे गुनाह करण जे बावजूद मरण खां अॻु में अल्लाह जे ज़ात जो ज़िक्र ऐं दुरूद जी महफ़िल सजाई आहे उन में अल्लाह तो असांखे अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे इहा तौफ़ीक़ जो मिलण ॿुधाए रहियो आहे त
त यार वटि कुझु कुरबड़ो तुंहिंजे लाइ आहे जंहिंजे करे मुंहिंजे रब हीअ महफ़िल नसीब फरमाई आहे। जी मुंहिंजा दोस्त, तव्हां असांखे चंद रुपयनि जो क़दुरु आहे, सोन जो क़दुरु कोन्हे। छो? सोन खे उहो सुञाणंदो आहे जेको सोनारो हूंदो आहे। ॿिए खे कहिड़ी ख़बर त पितल कहिड़ो आहे ऐं सोन कहिड़ो आहे। पत्थर त दुनिया में खोड़ जबलनि में पिया हूंदा आहिनि, पर जेको न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सराफ़ हूंदो आहे उनखे ख़बर पवंदी आहे त हे मोती हीरो आहे ऐं हे आम पत्थर आहे। हिननि महफ़िलनि जी हक़ीक़त छा आहे? जेकॾहिं न तव्हां असांखे ख़बर पइजी वञे मुंहिंजा दोस्तो, त जेकॾहिं सॼी ज़िंदगी अल्लाह जे दरबार में पेशानी मथे ई कोन खणो। सच इहो अथव मुंहिंजा दोस्तो। काश जेकॾहिं जेके वञण वारा हलिया विया आहिनि, अगरि उन्हनि मां को हिकिड़ो बि न मोटी अचे ऐं अचे तव्हां असांखे क़बर जी हक़ीक़त ॿुधाए, त मुंहिंजा दोस्त तव्हां असांजूं अखियूं खुली वञनि, त असांखे ख़बर पइजी वञे त क़बर छा थींदी आहे, जंहिंखां तव्हां असां बेख़बर रहिजी विया आहियूं। बेख़बर न थी ए मुंहिंजा नौजवान दोस्त, ऐं मुंहिंजा नौजवान भाउ, हे जेको मरहूम अब्दुल रहीम दुनिया छॾे वियो, उहो मोटी त कोन आयो आहे न। मरहूम मोहम्मद मुहसन दुनिया छॾे वियो, मोटी कोन आयो। मरहूम गुलाम सरवर तीवणो दुनिया छॾे वियो, मोटी कोन आयो। ईअं ॿियनि जा अब्बा ॾाॾा केतिरा ई दुनिया छॾे विया, मोटी कोन आया। मोटी अचण वारो हवाल ॿिए कंहिं कोन ॿुधायो आहे, पर मदीने जे साईं सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। अल्लाह जे क़ुरान सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। ऐं मुंहिंजा दोस्तो, अॼु सवलो मिसाल ॾेई थो तव्हांखे सम्झायां। क़बर ॾिसो था न, क़बर ॾिसो था, अमड़ जो जेको पेट आहे न, ॾिसण में केतिरो आहे, जेतिरो तुंहिंजो असांजो पेट आहे एतिरो ई हिकु अमड़ जो पेट आहे। उन अमड़ जे पेट में जॾहिं न बचिड़ो अल्लाह जे हुकुम सां तयार थी करे उन जो जिस्म ठही वेंदो आहे ऐं उन में साह पइजी वेंदो आहे, पोइ तव्हां न कंहिं डॉक्टराणी वटि अल्ट्रासाउंड थिए, ॿाहिरि वञी तव्हां न उन स्क्रीन ते ॾिसंदव त तव्हांखे नज़र ईंदो त नंढड़ो ॿारड़ो आहे, गोॾा ऐं हथ हीअं लॻा पिया आहिनि, मुंडी गोॾनि में लॻी पई आहे, टिनि परदनि जे अंदरि बंदि लॻो पियो आहे। पर उन ॿारड़े जे माउ खां पुछंदव न त उहा तव्हांखे ॿुधाईंदी त मुंहिंजो पुटु हाणे बचिड़ो हेॾे डुके थो, हाणे मुंहिंजो बचिड़ो हेॾे डुके थो। अमड़ चवंदी आहे न त मुंहिंजो बचिड़ो पेट में डुके थो पियो, हालांकि पेट हेतिरो आहे, ॾिस त हुन में चवणो पंजूणो लॻो पियो आहे, ॾिसण में थो अचे टिनि परदनि में गुम आहे, डुके कीअं थो? अमड़ खां पुछ, चवंदी आहे त डुके थो, ड्रोड़े थो। इहा मुंहिंजा दोस्त तो असांखे अल्लाह पंहिंजे कुदरत सां ॿुधाए रहियो आहे त तव्हांजे आॾो हिकु माउ जो पेट हेतिरो आहे, मां अल्लाह उन पेट वारे बचे जे लाइ उन अमड़ जे पेट खे एतिरो कुशादो कंदो हा जो हू डुकंदो बि आहे त ड्रोड़ंदो बि आहे। हिन दुनिया जे अंदरि जेको हिकिड़ी जॻह ते पियो हूंदो आहे उहो सिहतमंद न हूंदो आहे, उहो सुकी वेंदो आहे। पर जेको हलंदो आहे घुमंदो आहे त जेको न बचिड़ो पेट में चुरंदो न आहे, अमड़ चवंदी आहे मुंहिंजो बचिड़ो चुरे ई कोन थो पेट में, माना उहो सही नमूने सां वधियो न आहे। जी मुंहिंजा दोस्त, हिकिड़ो ई अमड़ वारो पेट तुंहिंजो मुंहिंजो घर आहे, हिकिड़ो वरी हिन जीजल अमड़, ही जेका ज़मीन इहा बि अमड़ आहे। हिन अमड़ बि पंहिंजो सीनो, हिन अमड़ बि पंहिंजे सीने जो अंदरियों पाणी तोखे असांखे कढी पियारियो आहे। हिन अमड़ बि पंहिंजो सीनो चीरे अनाज तो असांखे खारायो आहे। यादि रखी छॾ, हिकिड़ी अमड़ जे पेट में आया आहियूं, हिकिड़ी उन अमड़ जे पेट मां निकिरी वरी ॿी अमड़ जे पेट में हलणो आहे। इन हक़ीक़त खे कॾहिं बि भुलाइजा न। जीअं न मुंहिंजो अल्लाह जंहिंखे अमड़ जे पेट में सिहत ॾींदो आहे, जेको ख़ुशि चङो भलो सिहतमंद ॿार हूंदो आहे, उहो अमड़ जे पेट में डुकंदो आहे, ड्रोड़ंदो आहे। अमड़ गवाही ॾींदी आहे त मुंहिंजे पेट में बचो डुके थो, ड्रोड़े थो, सिहतमंद आहे। त मुंहिंजा दोस्त, जेको न वरी सुहिणा अमल करे हिन अमड़ जे पेट यानी
कब्र में पहुंचंदो आ त मुझो महबूब मुस्तफा तो फरमाए त मुझो अल्लाह कब्र त हथ सां खोटींदा हूं न कानो मापे पो हलंदा हूं त जे घणी डिघी न थी वञे वरी उन में अंदर थोड़ी सामी एड़ी खोटींदा हूं जो गोडा भञी टे माण्हू वेहंदा हन मस मस करे मैयत के अंदर कंदा हूं लेकिन मदीने जे मीर फरमायो इमामुल अंबिया फरमायो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त जह शख्स न हिन दुनिया जे अंदर कब्र के विसारियो न अल्लाह जे ज़ात जो जिक्र कंदो रहियो मां मुस्तफा ते दुरूद पढ़ंदो रहियो कंहिंजा हक न खाधई कंहिंसां ड्रोह न कई कंहिंखे तकलीफ़ न ॾिनई ये सुहिणा अमल खणी जॾहिं कब्र में पहुचंदो माण्हू त लटे बंद करे बस रुगी उहो हिस्सो छॾींदा हन जेके सामी चवंदा हूं बाक़ी त लतूं ॾेई पूरे ईंदा हन पर मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो त मुंहिंजो अल्लाह उन जे सुहिणनि अमलनि जे करे उन जे कब्र के एतिरो त कुशादो कंदो आहे जेसिताईं उन जी निगाह पवंदी आहे तेसिताईं कब्र रब कुशादी करे छॾींदो आहे। ऐ मुझा दोस्त अगर तू असा चाहूं था याद रखो गुलाम सरवर तव्हां जे आडो दुनिया छॾे वियो तव्हां सुञाणो था नथा सुञाणो मरहूम मोहम्मद मोहसिन तव्हां जे आडो वयो आहे उन जा बचड़ा वेठा हन मुझा दोस्त अजीज मरहूम अब्दुल रहीम या ॿिया जेके अजीज व अकारब इएं हिकिड़े ॾींहुं तव्हां असांखे बि हलणो आहे पक ॼाण मुझा दोस्त कंहिंखे बि हिते रहणो नाहे अगर हिन ज़मीन जे मथों हमेशह रहणो हुजे हां त मुझे अल्लाह हिन सॼी कायनात खे कंहिंजे करे बनायो जवाब ॾियो कंहिंजे करे बनायो अल्लाह रूए ज़मीन खे आसमानन के जन्नत के हूरुन के मलाइकन के क़यामत ताईं अचण वारे ज़र्रे ज़र्रे के रब बनायो ई पंहिंजे महबूब जे करे लेकिन अल्लाह ॿुधायो ओ कायनात वारो मां ख़ुदा एॾो बेनियाज़ हां उन जंहिं महबूब जे करे मां दुनिया के बनायो आहे उन महबूब के बि रब चवे थो हिन ज़ाहिरी जिस्म सां हिन ज़मीन तां मां अल्लाह पाण ॾे घुराए हिन ज़मीन जे अंदर गुंबज़ ख़ज़रा में महबूब के आरामी फरमायो त ऐ मुझा दोस्त गौर कर जंहिं महबूब जे करे अल्लाह दुनिया पैदा फरमाई आहे उन महबूब के भी मुझे बेनियाज रब गुंबज़ ख़ज़रा में आरामी फरमायो आहे त मुझा दोस्त छा तू असा के कब्र में नाहे हलणो हुजूर जा सहाबी वली गौस कुतुब अब्दाल जंहिंदे भी निहार पंहिंजो पंहिंजो टाइम पूरो करे सब को हलियो वयो आहे हिकिड़े ॾींहुं तव्हां असा के भी टाइम पूरो करे कब्र में हलणो आहे या नाहे हलणो दोस्तो यकीन सां हलणो आहे न ऐ मुझा दोस्त लेकिन गौर कर जंहिं कब्र में हलणो आहे वापस को न थियणो आहे जंहिं कब्र में हलणो आहे वापस को न थियणो आहे हिन दुनिया जंहिंमें मौजूद आहियूं हिन दुनिया में रहण जी काई ख़बर नाहे कंहिंखे बि काई ख़बर नाहे अलाए 2 ॾींहं जहिड़ो हां अलाए 2 महीना जहिड़ो हां अलाए 2 साल जहिड़ो हां अलाए 2 कलाक जहिड़ो हां अलाए 2 मिंट जहिड़ो हां ओ मुंहिंजा नौजवान भा ओ मुंहिंजा नौजवान भा ज़रा गौर कर जंहिं घर में रहण जी ख़बर ई कान्हे का अलाए केतिरनि ॾींहंनि जो मेहमान हां अलाए केतिरनि कलाकनि जो मेहमान हां उन घर के सुहिणो बनाइण जे लाइ राति ॾींहं मेहनत कंदा आहियूं या को न कंदा आहियूं जवाब ॾियो जंहिं घर में रहण जी ख़बर ई नाहे अलाए केतिरो टाइम रहणो आहे उन घर के सुहिणो बनाइण जे लाइ छित पक्की हुजे पाड़े वारो तानो न ॾे घर में फर्नीचर हुजे मिट को मेणो न ॾे घर में मुंहिंजा दोस्त अजीज फर्श भलो हुजे एसी मुंहिंजे घर में हुजे फ्रिज मुंहिंजे घर में हुजे अल्लाह तोखे ॾे झलिया नथो त न कर सभु कुझु कर घर भी भलो ठाहे फ्रिजूं एसी
असियूं बि बचड़न खे वठी ॾे जेकी कुझु मुंहिंजो अल्लाह तोखे ॾे पंहिंजे बचड़न खे कुशादगी करे ॾे इन खां काई मनो नाहे सवाल इहो आहे त जंहिं घर में रहण जी ख़बर ई कान्हे का उन घर जे लाइ एतिरो कुझु कयूं था त जेकॾहिं राणे जी रात भी भली चवंदा आहियूं न था राणे जी रात भी भली जेके 4 ॾींहं दुनिया ते आहियूं छो न इज्जत सां रहूं छो न सुहिणी ज़िंदगी गुज़ारियूं हा मुंहिंजा अदा हक़ा सुहिणी ज़िंदगी गुज़ारण जो जॾहिं हिन दुनिया वारी ज़िंदगीअ में सुहिणो रहण जे लाइ पाड़े वारनि जे ताननि मिहणनि खां बचण जे लाइ जीअं दुनिया जे घर खे सुहिणो करणु ज़रूरी आहे मुकाम ॾे नज़र कर उते भी अकेलो तुझो घर कोन हूंदो उते भी पाड़े वारा अॻे ई मौजूद आहिनि अकेलो उते भी कोन हलंदासीं उते भी अकेलो घर कोन हूंदो जीअं हिन दुनिया जे अंदर घर में कुछ न हूंदो त पाड़े वारा तानो ॾींदा पर जे घर में फ्रिज हूंदी त पाड़े वारा भी खुश हूंदा त थधे पाणीअ जी बोतल मिली वेंदी अदा ये आहे या न ऐ मुझा दोस्त अजीज हिन दुनिया जे अंदर अगर सहूलतूं त पाण भी आराम में पाड़े वारो भी आराम में जॾहिं मुझे अल्लाह जो बानो मुझे मदीने वारे मीर जो दीवानो दुनिया छॾींदो आ ज़िक्र जे गूंज में दुरूद जे तवार में रब्बे ज़ुल जलाल जे क़ुरान करीम जे तिलावत सां जॾहिं उन मैयत के दफन करे मोटदा हल सजे मुकाम वारा खुशू कंदा हल छो त मुंहिंजा दोस्त अजीज अल्लाह जी रहमत जॾहिं गुलन ते वसंदी आ त कंडन ते भी कुर्ब करे छॾींदी आ तव्हां ॿुधो न आहे त हिकिड़ो क़ुरान करीम जो हाफ़िज़ जेकॾहिं मुकाम में हूंदो आहे त रब मुकाम तो अज़ाब दूर करे छॾींदो आहे ॿुधो अथव न मिठड़ा जेकॾहिं हिकिड़ो ॻोठ मां को वॾो ऑफिसर थींदो आहे त 50 ॼणा होरिया होरिया ॿिया बि ॿाहिरि कढी वेंदो आहे हा मुंहिंजा अदा जेकॾहिं हिकिड़ो को नेकोकार जॾहिं न क़बर में पहुचंदो आहे उन जे नेकिन जे करे उन जे मथां त महिरबानी थींदी आहे पर उन जे करे सजे मुकाम जे मथां बि मुंहिंजो रब करम करे छॾींदो आहे त ओ मुंहिंजा मुस्लमान भा अच त उन घर जी भी तैयारी कयूं अच त उन घर के भी याद कयूं जंहिं घर में अकेलो रहणो आहे जंहिं घर में हे दुनिया जा दोस्त हे दुनिया जा मित्र हे दुनिया जा अजीज सब इते छड़े हलिया वींदा अमीर हुजे गरीब हुजे सब को खाली हथे वींदो करोड़पति हुजे कानो कबर जो हिकड़ो खुदा जे वास्ते ए नौजवान गौर त कर औलाद ॾे गौर कर दोस्तन के घड़ी ते रख रुगी पंहिंजे औलाद ॾे त तवजह कयूं जंहिं औलाद जे लाइ रात ॾींहं कमाए कमाए हिकु करे छॾी अथऊं जंहिं औलाद जे लाइ महिनतूं करे सभु कुझु कयो अथऊं जॾहिं रूह निकिरी वेंदो आहे उहो औलाद ई टिजणु शुरू कंदो आहे दोस्त तवजह कयो उहो ई औलाद जंहिंजे लाइ सभु कुझु कयो अथऊं उहो ई औलाद टिजणु शुरू कंदो आहे रात हिकिड़ी गुज़रंदी आहे त अकेलो मैयत जे भर में कोन वेहंदो आहे अबो मैयत लॻो पियो आहे अकेलो कोन थो वेहे अकेलो कबर ते नथो वञे टिजे थो रात जो छाकाणि थो टिजी ऐं मुंहिंजा दोस्त वफ़ाई ॾिस सुबुह थियो मौलवी साहब खे वठी अचो अबे खे खणी वञी मुंहिंजा दोस्त फटे ते या खट ते सुम्हारे मौली साहब जे आॾो थो रखे ऐं मौली साहब हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे अबे जा कपिड़ा बि तूं लाहे अबे के विहजार भी तू जिए दिल चवई फाड़े लाही तुझी मर्जी आस्ते लाही तुझी मर्जी अड़े मुझा यार सोच त सही जह औलाद जे ला जिंदगी अर्पे छड़ी सी जह जे मुंह ते कख बर्दाश्त न कयो सी जह जे जिस्म ते मेड़ो कपड़ो बर्दाश्त न कयो सी जह औलाद जे ला रात डी मेहनतू कयो सी अज वो औलाद पांजे हथन सा विहजारण ला भी तैयार कोने को साबुण हण
ॿुधण लाइ बि तयार कोन्हे को मौलवी साहब जे हवाले करे छॾिए इहा थई वफ़ा दुनिया में इन बेवफ़ा दुनिया ते भरवसो न कर मुंहिंजा दोस्त हा अगर भरवसो करणो थई त जॾहिं मिट माइट संगती साथी सभई तोखे गॾिजी करे मुक़ाम में बंद करे कबर जे अंदर लोढ़ लटे मोटी ईंदा मिट सभई मोटी ईंदा जॾहिं सभई तोखे छॾे हलिया वेंदा अकेलो छॾे वेंदा कबर मां आवाज़ करे चवंदे ओ मुंहिंजा साथी हे छा था कयो ओ फलाणा छा थो करी ओ मुंहिंजा पुट ओ मुंहिंजा भाउ ओ मुंहिंजा दोस्त कोई तुंहिंजो आवाज़ कोन ॿुधंदो हे अणॿुधो करे हलिया ईंदा पर जेको गुंबज़े खज़रा में वेठो जॾहिं सभई हलिया वेंदा उहो मुंहिंजो मदीने जो महबूब उते बि ईंदो ऐ मुसलमान ऐ मुंहिंजा नौजवान भाउ छा उन सां यारी मुनासिब न आहे जेको ॾुखे टाइम में कमु अचे ही केड़ो दुनिया जो दोस्त आ मुंहिंजा दोस्त जैसा दोस्ती था रखो जेको ॾुखी महल में छॾियो हलियो थो वञे बॾीअ बि घर में नथा रखनि धप करे वेंदो बर्फ रखोसि पखा हलायोसि छो गर्मी आहे ॾाढी धप न करे वञे उहे ई मिट उहे ई अज़ीज़ उहे ई रिश्तेदार डिॼनि था त धप न करे वञे ऐं मुंहिंजा दोस्त इजा वफ़ाई इहा अथई यादि रखी छॾ मुंहिंजा दोस्त दुनिया मां वफ़ा जी उम्मीद न रख उम्मीद वफ़ा जी रखणी अथई त अल्लाह जे करम में रख मुस्तफ़ा जे रहमत में रख इंशा अल्लाह ताला ही बेड़ो जहान में भी पार थी विंदो तो हुन जहान में भी बेड़ो पार थी विंदो पंहिंजी कबर खे संभालियो दुनिया जे घर खे सिंगारण जे लाइ दुनिया जूं शयूं कबर खे सिंगारण जे लाइ अल्लाह जो ज़िक्र मुझे मदीने वारे मीर जो दुरूद नेक अमल इंसान ज़ात सां प्यार गरीबन जी खिदमत मिस्कीनन जी मदद करण इन करण सां कबर सिंगार भी आ दुनिया जे सिंगार सां घर सिंगार बो नेक अमल करण सां कबर सिंगार भी ऐ मुंहिंजा दोस्त कुरान करीम जी आयत ॿुधी छॾ मुझे बेनियाज़ रब फरमायो अयहसबुल इंसानु अन युत्रक सुदा अल्लाह जो कुरान खोलियो मुझा मुसलमान भाइरो रब जो सुहणो कुरान खोलियो 29 पारे जे अंदर सूरह क़ियामह जे अंदर मुझे बेनियाज़ रब फरमायो ऐ इंसान तू समझी थो छा थो समझी तमा बेलगामो हां ऐं युत्रक सुदा तू समझी तो तमा बेलगामो हां बेलगामो कंहिंखे चइबो आहे जेको छुड़वाग हूंदो आहे छुड़वाग कंहिंखे चइबो आहे जेको कंहिंजे कब्ज़े में न हूंदो आहे जेको कंहिंजी ॻाल्हि न मञींदो आहे मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो तू छुड़वाग नाही तू बेलगाम नाही मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो तुझो खालिक मां अल्लाह वेठो हां तोखे हलाइण वारो मां खुदा वेठो हां तोखे ॾिसण वारो मां अल्लाह वेठो हां तुझे ॿुधण वारो मां खुदा वेठो हां मुझो बेनियाज़ रब तो फरमाए तुझे हिकड़े कदम जे मथां मां अल्लाह जे ज़ात तुझे मथां मलाइक मुक़रर करे छॾिया हन व इन्ना अलैकुम लहाफ़िज़ीन मता तू इहो समझी बाग में लिकी ही मां ॾोह थो कयां ॾिसे केर कोन थो ठेकेदार भी कोन ॾिठो आ दोस्तन भी कोन ॾिठो आ मुझो अल्लाह फरमाए थो इन्हनि त तोखे कोन ॾिठो आ पर थोड़ो मथे निहार त ॾिसण वारो तोखे ॾिसी रहियो आ मुझो बेनियाज़ रब थो फरमाए ऐ मुझा बाना दुनिया जे अंदर नंढड़ो ॾोह करण खां अॻु में लिकंदो आहे
चारई पासा ॾिसंदो आ त को ॾिसे त को नथो, को माइट त को नथो ॾिसे, को रिश्तेदार त नथो ॾिसे, को अज़ीज़ त नथो ॾिसे, को दोस्त नथो ॾिसे, लिकी करे ॾोह कंदो आ। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए दुनिया में हिकिड़े इंसान खां लिकण वारा ॾोह जी तयारी करे ईंदो आ। हिकिड़ो माण्हू ॾिसी करे ॾोह जो इरादो ख़त्म कंदो हई, ॾिसी न वठे, ॻाल्हि कढी न वठे। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए दुनिया खां लिकी ॾोह करण वारा यादि कर उन ॾिहाड़े खे जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो। अफला यअलमु इज़ा बुसिर मा फिल क़ुबूर। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जो सुहिणो क़ुरान सचो आहे न दोस्तो। अल्लाह जो क़ुरान ॿुधो, मुझे बेनियाज़ रब फरमायो दुनिया वारन कपड़ा लाहे हिकड़ो कफन जो टुकड़ो पाराए छड़ियो, कब्र में लटे आया। मुझो अल्लाह तो फरमाए क़यामत जे ॾींहुं जॾहिं तोखे कब्र मां उथण जो हुक्म कंदुसि, अल्लाह तो क़ुरान करीम में फरमाए सूरतुल आदियात खोले ॾिसो। मुझे रब फरमायो त जीअं अमड़ जे पेट मां उघाड़ो आयो होए, जॾहिं कब्र मां उथंदे इहो कफन तुंहिंजे जिस्म ते को न हूंदो, लटा तुंहिंजे जिस्म ते को न हूंदा। भी मता तू सोची त जेको कफन माइटन पारायो आ इन कफन सां कब्र मां उथंदुसि। न न अफला यअलमु इज़ा बुसिर मा फिल क़ुबूर। मुझे सुने करीम रब जे ज़ात फरमायो कब्र मां ईअं उथारींदो मैं जीअं अमड़ जे पेट मां बिना कपड़न जे आयो होए। गौर कर मुसलमान, गौर कर, अल्लाह जे क़ुरान के पढ़ो। खुदा जो वास्तो थई रब जे सुहिणे क़ुरान के पढ़, या हिन फ़कीरन महफ़िलन में वेह रब जो क़ुरान ॿुध, न पंहिंजे अंदर वारे पखीअ खे समझा, इन भाड़े के समझा त हिन दुनिया जे नंढड़ी रंगीनीअ में गुम थियण वारा हे दुनिया हिकड़े ख्वाब जे मिसल आ। रात जो ख्वाब ॾिसे त मां वज़ीर आज़म थी वियो हां, मां सदर थी वयो हां, अख खुले ॾिसे त अड़े मां त कुछ भी कोन हां। ये दुनिया इए थे मुंहिंजा नौजवान भा, जंहिं दुनिया में समझी तो सब कुछ आ, ये कुछ भी ना है। अल्लाह फरमाए थो अगले जा मज़ा जेके मां रब पंहिंजे कुदरत वटि रखिया हन, अल्लाह तो चए हिन इम्तिहान मां पास थी, ए नौजवान हिन इम्तिहान मां पास थी त तुंहिंजे लाइ मां रब जेका नौकरी तैयार कई आहे उहा अॻिते अचे ॾिसजां तो, हुन जा मज़ा कहिड़ा। मुझा दोस्त तालीम छो हासिल कबी आ त पास थिया, मेहनत कबी आ पास थी करे नौकरी वठा त नौकरी जूं पघारूं खणी मज़ा वठा। मुझो अल्लाह तो फरमाए ये दुनिया इम्तिहान थई, हे दुनिया दारुल इम्तिहान थई, इन इम्तिहान में पास थी त मां रब जेका न तुंहिंजे लाइ ड्यूटी रखी आ उते काई परेशानी कान हूंदी। अल्लाह 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 फरमायो वहुस्सिल मा फिस सुदूर। मुझे सुने करीम रब जे ज़ात बाबरकात फरमायो ऐ मुझा बाना हिते ॾोह करण महिल हिकड़े हिकड़े माण्हूअ खां लिकी थो त कंहिंखे काई ख़बर न पवे, पर मां रब थी करे ऐलान करे तोखे ॿुधायां थो जॾहिं क़यामत जो ॾींहुं ईंदो, क़यामत जो ॾींहुं ईंदो। हींअर हे अधो मूवी भरे रहियो आहे, भरे रहियो आहे, हे अधो मूवी भरे रहियो आहे। ॿिनि ॾींहंनि खां पोइ नेट ते नज़र ईंदी तोखे, या किथे मुंहिंजा दोस्त वेही करे ॾिसंदे पोइ चवंदे
चवंदे यार बूथ हीअं करे वेहा ॾाढो सुठो लॻा हीअं करे वेहा पोज़ ॾाढो भलो अचे या भला हीअं कयां पोज़ ॾाढो भलो अचे जीअं हीअ मूवी ॾिसंदे एहसास पैदा थींदो हे दुनिया जी मूवी आ साल खां पोइ 5 सालनि खां पोइ ॾिसी एहसास थींदो हे त अदो दुनिया जो कारीगर भरे रहियो आ मगर अल्लाह फरमायो व इन्न अलैकुम लहाफ़िज़ीन अल्लाह फरमायो कुल्हनि ते वेठा थई कुल्हनि ते वेठा थई जंगल में हूंदे तॾहिं बि तो सां गॾु बिस्तरे में हूंदे तॾहिं बि तो सां गॾु पाणीअ में टुॿी थो हणी तॾहिं बि तो सां गॾु बाग़ में आई तो सां गॾु झंग में आई तो सां गॾु जिते जेको करे रहियो आहे हे लिखी रहिया अथई जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो हिकिड़े माण्हूअ जे साम्हूं न अणखुट दुनिया हूंदी उन अणखुट दुनिया जे साम्हूं जॾहिं तुंहिंजा असांजूं लिकल ॻाल्हियूं ज़ाहिर थींदियूं जरा हिकड़े मिनट जे लाइ सोच त सही जॾहिं लिकी गुनाह कंदा हो रात ॾींहं कोशिश हूंदी आहे त किथे ज़ाहिर न थिए अदा इहा कोशिश हूंदी आहे न किथे ज़ाहिर न थिए दुनिया छा चवंदी कंधु कहिड़ो खणंदुसि ओ मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा मुस्लमान भा जॾहिं दुनिया जे अंदर नंढड़े ॾोह जे लाइ ज़ाहिर थींदो त कंधु खणण जे लाइक़ु माण्हू को न हूंदो आहे जॾहिं क़यामत जे ॾींहुं सभु परचा खुली पवंदा कंधु कीअं खणंदासीं सोच मुंहिंजा दोस्त इहा क़यामत जंहिंजो ज़िक्र मुझे अल्लाह क़ुरान करीम में फरमायो आहे जेकॾहिं इन क़यामत खे यादि कंदा ईंदासीं न त इंशा अल्लाह ताला दुनिया जे मुसीबतुनि खां बची वेंदासीं गुनाहनि खां बची वेंदासीं ऐं जॾहिं दुनिया जे न गुनाहनि खां बची वियासीं सुहिणो रब राज़ी थींदो मदीने जो घोट राज़ी थींदो त यादि रख रुगी क़बर न ठहंदी पर दुनिया में बि इंशा अल्लाह मुंहिंजो रब इज़त ॾींदो त आख़िरत में भी मुझो रब इज्जत ॾेई छॾींदो ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे ज़ात बा बरकात जा बानो ओहा कहिड़ी शइ आहे जेका मुझे अल्लाह तो असांखे का न ॾिनी आहे बहराड़ी जो माहौल आहे जॾहिं मुंहिंजा दोस्त सियारे में जनवरी जो महीनो हूंदो आहे सीअ में पारो हूंदो आहे पाणी ॼमी वेंदो आहे हारी जॾहिं पाणी वहण जे लाइ वेंदो आहे पाणीअ में अॻियां जॾहिं को बुंडो लुढ़ी वेंदो आहे हिकिड़े मिंट लाइ गौर कर कंबल पाता पिया हूंदा आहिनि कोट पाता पिया हूंदा आहिनि अज़ीज़ान मल लेकिन उहो हारी पंहिंजे पाणीअ खे बचाइण जे लाइ मुंहिंजा दोस्त वर मथे खणी करे उन बर्फ़ जहिड़े पाणीअ में अंदरि घिड़ी पवंदो आहे ॿुधाए त थधि खां उते उनखे केरु बचाईंदो आहे जवाब दे न मुसलमान अञा जे समझ में नथो अचे कंहिं हारीअ खे हथ में बैटरी हूंदी आहे कंहिं हारीअ खे हथ में बत्ती हूंदी आहे अॻियां पियो हलंदो आहे चइनी पासनि खां ड्रब अलाए छा छा हूंदो आहे कख जे हेठां लखा जेकॾहिं पासे में विछूं ऐं नांग सुता पिया आहिनि तूं त अॻियां ॾिसी रहियो आहे पोयां जी तोखे काई ख़बर कान्हे जवाब ॾे इन नागल ऐं बलाउनि खां आधी राति जो तो असांखे केरु बचाए रहियो आहे सोची पो जवाब दे पो जेको मुझो अल्लाह जेको मुझो सुनो करीम रब आधी रात जो हारी मजदूर गरीबन के नागन बलाउन मुसीबतन का बचाइण ते कादिरा खुदा ओहो तुझे मुझे दुखन ऐं मुसीबतन के दूर करण ते कादिर आहे या नाहे अन्या अंदाजो न लगई त रात जो हिकड़े मिनट जे ला वणन जे हेठों वनी वेह जॾहिं आधी रात थे तो असा के पानी जो वारो हुंदो आ घड़ियाल ठाहे रखंदा हो पानी जो वारो हुंदो आ मुंहिंजा दोस्त मोबाइल ते रिंग हणी छॾींदा हो त आवाज थे त उथूं खुदा जे वास्ते उन पखिन ॾे निहार जेके वण जे टारन ते वेठा हन चुपड़ी करे हिकड़े वण जे हेठां वेही रहो हिकड़ी रात जो ओ जागो कर ॾिसंदे पखी ईंदा वींदा वेहंदा वींदा सुम्हंदा वींदा
टारड़ीअ ते पखी चंबड़ो रखी सुमी रहियो आहे। ज़रा सोच त सही, उन टारीअ ते वेही करे निंड करण वारे पखीअ खां ॿुधा ज़मीन ते किराइण खां केरु बचाए रहियो आहे। सोच तो सही मुसलमान, तू असा खट ते वेठे निंड कंदा हूं तो फाको वनी कंदा हूं, बेड ते किरी पवंदा हूं, गाड़ीअ में निंड ईंदी आहे त झूटे के में किरंदा हूं, लेकिन कदे पखीअ खे वण में निंड कंदे झूटो ॾींदे ॾिठो थई, कदे को निंड में पखी किरंदे ॾिठो थई। मुंहिंजो रब तो फरमाए, ऐ मुंहिंजा बान्हा, तुंहिंजो अल्लाह उहो आ जेको वणन में भी पंहिंजे पखियुनि खे हिफ़ाज़त में रखंदो आ। उहे टारड़ीअ ते वेही निंड कंदा हन, उन्हनि जे निंड खे सलामतीअ वारो बनाईंदो आ। छाजे करे बनाईंदो आ, इहा बि ॻाल्हि आॾो गौर कर। छाजे करे बनाईंदो आ, इन करे बनाईंदो आ, उन्हनि जूं अन्न जूं पलियूं भरियलूं कोन हूंदियूं हन, वण जे हेठों अन्न जो ढेर करे पो कोन सुम्हंदा हन। हिन नंढड़ी गुजीअ में ॿ टे दाणा चुगी ईंदा हन, सुभाणे जे लाइ गॾु कोन कंदा हन। उन्हनि खे पंहिंजे रब जे मथां भरोसो हूंदो आ त अॼु जी जंहिं रोज़ी ॾिनी आ, ओहो सुभाणे ॾियण ते बि मुंहिंजो अल्लाह क़ादिर आ। इन यकीन कामिल सां अची करे जीअं वण ते वेहंदा हन, तूं ते वेही रात गुज़ार। रात जा पूरा 12 थींदा, चैनी तरफ़न खां वण में अल्लाह जे ज़िक्र जो शोर थी वेंदो। ए हारी मजदूरो, मुझा दोस्तो, रात जो ओजागा करण वारो, तव्हांजे अखियुनि कननि जो मुशाहिदो हूंदो। अगर न थियो आ त मुशाहिदो करे ॾिसो, 5 मिंट या 4 मिंट जेॾऊं केॾऊं आवाज़ अचण शुरू थींदा, ज़िक्र जो आवाज़ ईंदो, हर पखी हर जीत नंढो वॾो अल्लाह जो ज़िक्र कंदो, वरी ख़ामोशी छाइजी वेंदी, वरी पूरो कलाक गुज़रंदो, घड़ियालो आॾो रखिजा, पूरो कलाक गुज़रंदो, जीअं हिकु थींदो, वरी उन पखियुनि जे ज़ुबान ते मुंहिंजे रब जो ज़िक्र जारी थी वेंदो आहे। जवाब ॾियो, ईअं थींदो आहे या कोन थींदो आहे? दोस्तो ॿुधायो, नौजवानो ॿुधायो, रात जा ॿ थियनि वरी ज़िक्र थींदो, 5 मिंट या 4 मिंट, घणो बि न, अल्लाह जो ज़िक्र करे हर कलाक जे अंदरि, जेसि ताईं बाख न फुटंदी आहे, जेसि ताईं ॾींहुं न थींदो आहे, तेसि ताईं हर कलाक में पंहिंजे अल्लाह जो ज़िक्र कंदे कंदे, जीअं ॾींहुं थींदो आहे तीअं नारो हणी करे पंहिंजे वण खे छॾे करे ज़मीन ते टिड़ी पखड़ी पंहिंजे रोज़ीअ जे तलाश में निकिरंदा हन। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए, बाना ओ मुंहिंजा बाना, सोच त जन खे मुर्गी गुजी भरण जेतिरो ॾिनो, उन्हनि सॼी रात मां अल्लाह जो जागी ज़िक्र कयो आ, त मां अल्लाह बि उन्हनि जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो खणी छॾियो आ। ऐं मुंहिंजा बाना, तूं सोच सही त मां रब तोखे छा छा न ॾिनो आ, कहिड़ी शइ आ जेका मां अल्लाह तोखे न ॾिनी आ। सुम्हण जे लाइ तोखे कमरा, सुम्हण जे लाइ तोखे ज़मीन अर्श जहिड़ी मथां छांव करे ॾेई छॾी आ। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए, ज़रा पंहिंजे गुंदीअ ॾे ॾिस त घणो अन्न रखियो अथई। अल्लाह चए थो, पंहिंजे चुल्ह ॾे निहार त घणियूं शयूं तो पचाए खाई। मुंहिंजो अल्लाह फरमाए थो, कॾहिं तोखे अहसास नथो थिए त तोखां जेके मां अल्लाह पखीअ खे तुंहिंजे लाइ पैदा कयो आहे, जेॾी महिल दिलि चवई गेरे खे कुही खाई छॾ, मां रब तोखे इजाज़त ॾेई छॾी। जेॾी महिल दिलि चवई तितर खे कुही खाई छॾ, मां रब तोखे इजाज़त ॾेई छॾी। रब चवे थो, जेके तुंहिंजे लाइ पैदा कया अथमि, उहे बि मां रब जो ज़िक्र था कनि। ऐं मुंहिंजा बाना, तोखे त तुंहिंजे रब सिर्फ़ु पंहिंजे लाइ ई पैदा कयो आहे। ऐं मुंहिंजा दोस्तो, रुगी ज़ुबानी सुभान अल्लाह न, अंदर में एहसास पैदा कर, इन ज़िंदगीअ ते भरोसो न कर। मुंहिंजा दोस्त, हिन ज़िंदगीअ ते भरोसो न कर, इन पखियुनि जे ज़िक्र मां, इन पखियुनि जे ॿोलीअ मां सिख। उथी आधी रात है पखी लाति लवने, उथी आधी रात पखी लाति लवने, पंहिंजे मालिक जो वेठा ज़िक्र कने, उथी आधी रात।
अदा पखी लात लवने उथी आधी रात पखी लात लवने पांजे सोने रब जो प्या जिक्र कने उथी आधी रात पखी वक्त बेवक्त पुकारन था यार असा इंसानन खे उथारन था हर कलाक जे दर पंहिंजे रब जो जिक्र पखी वक्त बेवक्त पुकारन था असा इंसानन खे उथारन था कयो नजर सभिने दे अदा निहारन था कयो नजर सभिने दे निहारन था चवने हाय हाय बोड़ा की न बुधने उथी आधी रात जेके आधी रात जो उथंदा हन न सियारो ॾिसंदा हन न उन्हारो ॾिसंदा हन पंहिंजा बिस्तरा छॾे करे आधी जो उथी करे वुज़ू करे मुसल्ले ते बीहंदा हन अल्लाह जे याद में नमाज अदा कंदा हन मुझो अल्लाह उन्हनि लाइ पंहिंजे क़ुरान करीम में फरमाईंदो आहे वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। हाँ मुझा यार कंहिंजी तारीफ़ दोस्त करे कंहिंजी तारीफ़ भाउ करे कंहिंजी तारीफ़ माउ करे खुश नसीब उहे जन जी तारीफ़ मुझे सुहिणे रब जो पाक क़ुरान करीम करे। ऐ मुझा दोस्त अजीज मुझे सुने करीम रब जे ज़ात पंहिंजे सुने कुरान करीम में फरमायो जेके आधी रात जो उथंदा हन आधी रात जो उथंदा हन पंहिंजूं निंड्रूं छॾे करे मां अल्लाह जे दरबार में बीहंदा हन रोई सजदा कंदा हन केॾी महिल क़ियाम में केॾी महिल रुकूअ में केॾी महिल सजदे में मुझे अल्लाह फरमायो व इबादुर रहमान मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो मां रहमान जे बानन जी इहा निशानिया अल्लज़ीन यमशून अलल अर्द हौना मुझे फरमायो मां अल्लाह जे बानड़न जी इहा निशानिया जॾहिं ज़मीन ते हलंदा हन त गुरूर करे कोन हलंदा हन जे काटन जा कपड़ा पातल थन तॾहिं बि हेठि कंध करे हलंदा हन जे बोज़की पातल थन तॾहिं बि कंधड़ो हेठि करे हलंदा हन पर जे फाटल कपड़ा पातल थन तॾहिं बि कंधड़ो हेठि करे हलंदा हन उन्हनि जे दिल में हिकिड़ो ई ख़्याल हूंदो आहे हीअ ज़मीन हीअ मावा अॼु हिन जे मथां हली रहियो हा अल्लाह तो फरमाए ऐ मुझा बाना हिकड़े ॾींहुं हिन ज़मीन जे अंदर तोखे अचणो आहे अगर हिन ज़मीन जे मथां हलंदे सुकून सां हलंदे तकब्बुर न कंदे वॾाई न कंदे त हीअ ज़मीन बि तोसां वाइदो थी करे जॾहिं मुंहिंजे अंदर ईंदे मां बि तोखे ईअं छातीअ सां लाहींदसि जीअं अमड़ पंहिंजे बचड़े खे छातीअ सां लाहींदी आहे मुझो बेनियाज़ रब तो फरमाए अल्लाह जी ज़ात फरमाए रहियो आहे हे ज़मीन मुर्दा न हे ज़मीन ज़िंदा सब कुछ ॾिसी रही आहे अज़ीज़ाने मन जॾहिं हिन ज़मीन जे मथां अॼु हेतिरा अल्लाह जा बांधड़ा वेठा आहियो अल्लाह जे ज़िक्र में वेठा आहियो मुझे मदीने जे ताजदार फरमायो आहे जंहिं ज़मीन जे मथां ज़िक्र करण वारा वेहंदा हन या ज़िक्र जी महफ़िल हलंदी आहे उहा ज़मीन दुआ घुरंदी आहे ओ मुझा करीम रब
ओ मुझा सोना रब इन जिक्र करण वारे जे पेरन के सलामत रख जा जह मुझे मथा पेर भी रखियो आ तो अल्लाह जो जिक्र भी कयो आ मुझे मुस्तफा ते दुरूद भी पढ़ियो आ तो रब जे रहमत जो नुज़ूल भी थी वयो आ। मर्जी तुझी आ मुझा दोस्त कहीं अल्लाह जे नेक बानड़े का पुछूं त दे खबर चवन था त जन्नत में ॾाढो थधकार हुंदो जन्नत में ॾाढा मज़ा हुंदा दोज़ख में ॾाढी बाहि हुंदी उन फ़कीर सादड़न लफ्ज़न में जवाब ॾिनो ए मुझा नौजवान साथी समझण जी कोशिश कर उन नौजवान फ़कीर जवाब ॾिनो त हा अदा जन्नत जो थधड़ो पानी सबको हितों पाण खणी वींदो आ ऐं जन्म जे ला बाह भी सबको हितों पाण बारे वींदो आ। जॾहिं हारून रशीद बादशाह जागो था निंद्र में आयो जागो था एक दफो दुरूद पढ़ो मां थोड़ो पानी दुरूद ॾाढिया पढ़ो ना मिठड़ा सिंध बलोचिस्तान में घुमूं था पिया न असां हाणे आदि थी विया हूं जेका ॻाल्हाईंदी आहे जमायत उन सां बि जेका न ॻाल्हाईंदी आहे उन्हनि सां बि तव्हां भले न ॻाल्हायो असां पंहिंजो पैगाम इंशा अल्लाह ताला पहुचाईंदासीं। हारून रशीद अल्लाह जो नेक बानो वक्त जो बेहतरीन बादशाह थी गुजरियो आ। शहर में निकतो त हिकड़ो बहलूल नाले फ़कीर जेको अक्सर बहराड़ीअ में रहंदो आ अज शहर जे विच में बीठो आ। बहलूल का पूछे तो हारून रशीद ऐ बहलूल फ़कीर सदाई बहराड़िन में रहण वारा अज तू शहर में छा करे रहियो आ। बहलूल जवाब ॾिनो त अल्लाह जो ऐं बानहन जो पाण में ठाहो कराए रहियो हां। तवज्जो कयो मुझा दोस्तो फ़कीर जवाब दे रहियो आ बादशाह के। बादशाह पूछे तो बहलोल अज शहर में छा पियो करी जवाब तो दे खालिक ऐं मखलूक जो ठाहो कराए रहियो हां। बादशाह हलियो वयो शाम जो जेडी मल मोटियो त बहलूल फ़कीर वञी रहियो आ। बादशाह पुछो ऐ बहलूल दे खबर खालिक जो ऐं मखलूक जो ठाहो थियो या कोन थियो। बहलूल रोई जवाब ॾिनो ऐं बादशाह खालिक त मञी वयो पर अॼु मखलूक कोन मञियो आ। गाल समझ में कानई बहराड़ी जो माहौल आ खोले तो बुधाया वरी कुछ ॾींहंनि खां बाद ओहो ई बादशाह हिक कज़ियो थी पयो जनाज़े जी नमाज पढ़ण ला। जॾहिं मुकाम ते पहुतो ॾिसे त फ़कीर बहलूल मुकाम में वेठो आ। ऐ फ़कीर बहलूल जी बादशाह अॼु वरी मुकाम में वेठो आ। बहलूल जवाब ॾिनो ऐ बादशाह अॼु बि ख़ालिक मखलूक जे दरमियान में ठाहो कराए रहियो हां। जॾहिं जनाज़े जी नमाज थी वई हमराह के लटे कांधी मोटिया बहलूल बाहर निकतो वरी बादशाह पुछो ऐ बहलूल दे खबर खालिक में ऐं मखलूक में ठाहो थियो या न थियो। बहलूल जवाब ॾिनो अॼु मखलूक मञी वई आ पर खालिक मञण ला तयार नाहे। जेकर गाल समझ में ना आई त मां खोले बुधाया यानी फ़कीर बहलूल बुधाए रहियो आ त जॾहिं अल्लाह जिंदगी ॾिनी बाने के अल्लाह चयो तुंहिंजे ला विख विख ते नेकियूं थे तू हिकड़ो दफ़ो अल्लाह कर मां हज़ारे सवाब तोखे ॾेई छॾियां। हिकड़े कंहिं मिस्कीन जी मदद कर मां अल्लाह जन्नत तुंहिंजे नाले करे छॾियां। कंहिं बेवह औरत खे मुश्किल जे टाइम ते कम अच मां अल्लाह जी ज़ात तुंहिंजी मदद कया। जॾहिं रमज़ान जा रोज़ा रखी गरीबन के खोलाई मां अल्लाह जन्नत में तुझा महल तैयार कराया। रब त तैयार हुयो पर बानो तैयार कोन हुयो। न जिक्र करे न फिक्र करे न नमाज पढ़े न कुरान पढ़े।
मां तोखां तो पुछां जेकॾहिं सवाल तोखां कजे रात ॾींहुं छो थो कमाई हिकिड़ो ई जवाब ॾींदे बच्चन खे तातण जे लाइ इहे तुंहिंजा बच्चा तोखे वधीक मिठा या मुंहिंजे रब खे वधीक मिठा जवाब ॾे सोच त सही मुसलमान जवाब दे अज मरहूम अब्दुल रहीम मौजूद ना है मरहूम गुलाम सरवर मौजूद ना है मरहूम मोहम्मद मोहसन तीवणो मौजूद ना है टई जवान मौजूद ना है बच्चा उन्हनि जा मौजूद हन बुधाए त रिज़्क़ रोज़ी मिली रहियो आ या बुख ते सुता हन जवाब दियो जनी दादुन बिजू तनी भी तुझो आसरो अवल दई उन्हनि खे पोइ उभारी सिजो हिन बनीअ मथा बिजू कई हारी दड़ हलिया वया याद रख मुझा दोस्त अजीज दुनिया जाके आया कई वया हे दुनिया फानिया मुझा दोस्त अजीज जदे बहलूल मुकाम में पहुतो बादशाह पुछो दे खबर चे अज मखलूक मनी वया खालिक नथो मने अज हमराह मैयत थी आयो आ गुनाह जी ताकत खत्म थी वई हाने त कब्र जो अजाब नसीब दाहू तो कब्रे मौत जी तकलीफ नसीब दाहू तो करे हे त वयो या अल्लाह माफी दे या अल्लाह माफी दे पर मुझो रब न तो मने रब तो चवे तोखे तौबा करण जे ला दुनिया में मोहलत दिनी हुयम दुनिया में जिंदगी दिनी हुयम अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात अल्लाह फरमाए तो जिंदगी भी तोखे दिनम मौत जी भी तोखे आगाही दिनम इन जे लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला मुझो बेनियाज रब थो फरमाए मां रब तोखे बुधायो त जिंदगी दिनी थमे मौत भी दींदो सै मां अल्लाह तोखे बारहा बुधायो मां अल्लाह पांजो महबूब तोड़े मोकलियो मां अल्लाह पांजो कुरान तवां दे मोकलियो मां अल्लाह पांजे महबूब जूं हदीसूं तवां ते पहुंचाइण जो एहतमाम कयो उलमा के तवां दे मोकलियो फुकहा के तहां दे मोकलियो अल्लाह जे वलियन के मोकलियो वलियन जे गुलामन के मोकलियो अल्लाह फरमाए तो सब कुछ तवां ते पैगाम पहुतो यकीन हुयो त जिंदगी हमेशा वारी ना है जिंदगी खत्म थियण वारी आ मुझो अल्लाह फरमाइंदो को तो सब कुछ बुधण खां पोइ भी मां अल्लाह जे मथा भरवसो न रखियो जे चवी त कुरान जी आयतूं 3 पढ़ी बुधाई गाल्हायो पढ़ा कुरान मुसलमान नौजवान अखियूं खोल इन ला तो के रब जो कुरान जेतिरियूं नातू चवी बुधाण ला तैयार आ कोई इशू ना है पर चवा तो रब जो कुरान बुधाई तो कुछ अखियूं खोल अल्लाह जे कुरान में सब कुछ लिखियो पयो आ तू बेखौफ न थी रब बेनियाज थई अल्लाह बेनियाज थई मुझा नौजवान दोस्त ऐ मुझा दोस्त 15 साल उम्र वाला 18 साल उम्र वाला 30 साल उम्र वाला जे जवानी ते न जो टडी थो हिकड़ो दफो सोचींदो करो हा जवानी तोखे दिनी कहे जे हुस्न ते नाज तो करी हिकड़े दी सोचींदो कर त हुस्न तोखे दिनो कहा जह दौलत ते नाज तो करी हिकड़े दे सोची हा दौलत तोखे कह दिनी आ जेको दीण ते कादिरा ने के खसण में भी देर कान लगंदी आ सब तुझे सामो थे टियो दे अदा पीपी वारा मुस्लिम लीग वारा अदे इमरान खान के पिया मिनथू कर त इलेक्शन करा न न न ही कदुस अज वरी ओहे हुकुमरान अदो पाण तो पियो मिनथू करे त ये न कयो इलेक्शन करायो सिज बप्पा छा थई मुझा दोस्त सियासी मानू ना हा मुझो न वने इमरान सा न मुस्लिम लीग सा न पीपी सा मां त सजण साईं जो चरियो फकीर आया मुझा दोस्त अजीज लेकिन बुधाइण तो चाहा हे सिज बप्पा छा थई अज तो वट जवानी आ सुभाणे कान होंदे अज तो वट जिंदगी आ सुभाणे कोन होंदे अज तो वट पैसो आ सुभाणे कोन होंदे अज तो वट सेहत आ सुभाणे कान होंदे रब चवे तो जेकी दिनो थमई कदर कर त मां अल्लाह वराए वराए वधाए दे पर रब चे तो जे बेकदरी कने त मां रब के खसण में भी देर कान लगंदी आ
मुझा दोस्तों तवाजे सामो मिसाल हन, लेकिन मुझा दोस्त अजीज हाने मां पांजे थोड़ो मौजू जे तरफ हला। 10 बजे शुरू कयो 11 थिया हन, कलाक थियो अञा 15 मिनट चवंदो त 15 मिनट 20 मिनट त 20 मिनट। मूंखे एहसास आ त कम जी मुद्दा मजदूर हारीअ जे लाइ सभु कंहिंखे कम जी आहे, पर ही पैगाम हक़ आहे। हो बि कम वांद काई हीअ बि कान्हे का, और मजदूरीअ वारो कम दुनिया जा ॾींहं सुखिया गुज़रंदा, ऐं हिन कम ॿुधण सां क़बर बि सुखी थींदी, मुंहिंजो रब बि राज़ी थींदो। अजीज दोस्तों मुझा प्यारा भाइरो मुसलमानो भाइरो, अल्लाह ताला जा बानड़ो अचो तो अल्लाह जे कुरान करीम जो भेरो ॾियो। ऐ मुझा मौला, ऐ मुझा मौला, पो दुनिया में कैसा भी दोस्ती न रखो, हे सभई दुनिया वारा दुश्मन थी वींदा। अल्लाह फरमायो सभई दुश्मन कोन थींदा। अल अखिल्ला कुरान करीम जो 25 पारो सूरह ज़ुख़्रुफ़ के खोले दिसो। अल अखिल्ला यौमा इज़िन बादुहुम लिबादिन अदु। मुझे बेनियाज रब जे ज़ात फरमायो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो सभई दुश्मन थी वेंदा। अॼु चवी तो जानी जिगरा सुभाणे कोन सुञाणंदे, न अबो पुट खे सुञाणंदो, न मां धी खे सुञाणंदी, न दोस्त दोस्त खे सुञाणंदो। हदीस पाक में ईंदो आहे जॾहिं महशर जो मैदान बर्पा थींदो, महशर जो मैदान बर्पा थींदो, हिकिड़ी नेकी पीउ जी खुटंदी, चवंदो मुंहिंजा मौला इजाज़त मिले, मुंहिंजा मौला इजाज़त मिले। पुटड़ा मुंहिंजा मौजूद हन वठी थो अचां, पुटड़नि ॾेईंदो सॼी ज़िंदगी तव्हांखे कमाए खारायुमि। हिकिड़ी नेकी मुंहिंजी खुटी आहे, उहा मूंखे ॾियो त जन्नत में वञा। मुंहिंजा दोस्त पुट चवंदा बाबा तुंहिंजी जन्नत ॼाण, तूं ॼाण, तूं पंहिंजूं नेकियूं ॾे त असां जन्नत में वञूं, तूं ॼाण तुंहिंजो रब ॼाणे। मां धी ॾे वेंदी जवाब, दोस्त दोस्त ॾे वेंदो जवाब। हा हा हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजे मदीने जे मीर फरमाई, गौर सां ॿुधजां। मुंहिंजे आका फरमायो जॾहिं हिकिड़ी नेकीअ वारो मिटनि मां मायूस थी वेंदो, दोस्तनि मां मायूस थी वेंदो, मैदान महशर हूंदो, उन मायूसीअ जे आलम में जॾहिं ईंदो पियो हिकिड़ो फ़कीर अजनबी इंसान पुछंदो ॾे ख़बर अॼु अहिड़े मैदान में परेशान छाजे करे? चवंदो मुंहिंजी हिकिड़ी नेकी खुटी आहे, हिकिड़ी नेकी खुटी आहे। न औलाद थो ॾे, न ज़ाल थी ॾे, न भाउ थो ॾे, न भेण थी ॾे, न मिट थो ॾे, न माइट थो ॾे। मुंहिंजे महबूब फरमायो उन शख्स जी नेकी हिकिड़ी हूंदी, निहारे चवंदो ॻाल्हि ॿुध, मूं वटि त नेकी हिकिड़ी आहे, तुंहिंजी हिकिड़ी नेकी खुटी आहे, अचे हीअ नेकी वटि तूं जन्नत में वञ। मुंहिंजो रब महबूब जे सदके मुंहिंजे मथां महिरबानी फरमाईंदो। हिकिड़ी नेकी हूंदसि, जॾहिं उनखे ॾींदो अल्लाह जे दरबार में पहुचंदो, मौला नेकी पूरी थी वई। रब चवंदो ॾे ख़बर पुट खां मिले न मुंहिंजा मौला, धीउ खां मिले न मुंहिंजा मौला, मिटनि खां मिले न मुंहिंजा मौला, दोस्तनि खां मिले न मुंहिंजा मौला, कंहिंखां मिले? मौला अलाए केरु हुयो, तवज्जो अलाए केरु हुयो, अजनबी हुयो। मुंहिंजो अल्लाह फरमाईंदो फरिश्तनि खे ए फरिश्तो जंहिं वटि हिकिड़ी नेकी हुई उहा बि पंहिंजे लाइ न रखे, मां अल्लाह जे अज़ाब खां बचाइण जे लाइ कंहिं ॿिए जे हवाले कई। इहो बानो मां अल्लाह खे वणे थो, वठी अचो, पहिरीं उनखे जन्नत में मोकिलियो, पोइ हिन खे बि जन्नत में वठी वञो। केड़ो दर्स मिली रहियो आहे दोस्तो? दर्स मिली रहियो आहे त दुनिया जे अंदर रुगी पंहिंजे लाइ न सोचो, कॾहिं ॿिए जे लाइ बि सोचींदा कयो। कॾहिं पाण खे बुखियो रखी करे कंहिं ॿिए खे पेट भराइण सिखो, कॾहिं पाण खे तकलीफ़ ॾेई करे कंहिं ॿिए खे सुखियो करणु सिखो। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए, मुंहिंजो अल्लाह तो फरमाए अल ख़ल्क़ अयालुल्लाह, हीअ मख़लूक मां रब जो अयाल आहे, जेको न पाण खे तकलीफ़ ॾेई मुंहिंजे मख़लूक लाइ आसानी कंदो, मां रब थी वाइदो तो कयां त महशर में मां रब उन जे लाइ आसानियूं पैदा करे छॾींदुसि। तव्हां सां जो हाल छा आहे मुंहिंजा दोस्तो?
इंशाअल्लाह हिते इए न हुंदो पर जनरल गाल तो कया तमा सा जो हाल केड़ो आ खास करे जे करे पाड़े में कहीं हिकड़े भा जी बनी कहीं बे जी बनी आ त कोशिश कबी त जेको सीं बनो कलासी इहो लफ्ज़ हुंदो या सीं बनो या कलासी बनो लपड़ो सेरींदो अच बन्ने के कोरींदो अच हू होडहू कोरींदो हू होडहू कोरींदो ता त हलण वारो बनड़ो एड़ो लीकड़ो बनजी विंदो याद रख सीं बने के कोरण वारा तोखे खबर ही नाहे त हीअ ज़मीन ईअं नाहे। हज़रत मूसा कलीमुल्लाह जे दौर में ब भाइर पाण में अटकी पिया हिकड़े चयो त मुंहिंजी ज़मीन आ ॿिए चयो त मुंहिंजी ज़मीन आ फ़ैसिलो न पियो टुटे माण्हुनि चयो अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह ॾे हलो अल्लाह जे नबी वटाया माण्हुनि चयो सही ॿई भाइर ॾींहुं गाहनि ईअं कोन ठहंदा ऐं सुहिणा कलीमुल्लाह अलॻि अलॻि हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधो अल्लाह जो कलीम जलाल में अची वियो पाण फरमायो कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो मां अल्लाह जो नबी हां अगर ही था चवनि त मुंहिंजी आया मुंहिंजी आ मां अल्लाह जो नबी आहियां ज़मीन खां पुछंदुसि त ज़मीन पाण ॿुधाईंदी त मां हिन जी हां या हिन जी हां। दुनिया हैरत में पैजी वई हे केड़ी अल्लाह जे नबी गाल करे छडिया ऐ मुजा दोस्तो अजीजो अल्लाह जे सुने नबी मूसा कलीमुल्लाह जी गाल बुधी करे सभई मानो हैरत में अल्लाह जे नबी फरमायो हलो उन जमीन ते जदे उन जमीन जे टुकरे ते पहुता हजरत मूसा जो दियो खबर केर तो वारसी करे एकड़े दाह कई अल्लाह जा नबी मुजी जमीन बे चयो न कूड़ तो हणे मुजी जमीन अल्लाह जे नबी फरमायो बई परे हटी वणो बई परे हटी वया अल्लाह जे नबी जमीन दे निहारे चयो ऐ अल्लाह जी पैदा कयल जमीन तू ही जवाब दे हिकड़ो भी दावा तुझी पियो करे बियो भी दावा तुझी पियो करे बिनी में सच्चो केरा कन खोल मुजा नौजवान मुसलमान जमीन अल्लाह जे हुक्म सा जवाब दिनो ऐ मुजा सोहना मूसा बई कूड़ा हन जमीन छा जवाब दिनो त बई कूड़ा हन अल्लाह जे नबी पूछो त कीअं बई कूड़ा हन जमीन मां जवाब आयो ऐ अल्लाह जा नबी हे बई कोन हुया तदहीं भी मां हुयस वरी बई हल्या वींदा तदह भी मां मौजूद हूंदस इन करे मां हिनन जी नाया हे बई मुंजा हल हिनन के मुंह में अचणो आ जमीन वनी त दावा कूड़ी छदे मुझे उन कबर वारे काने जी हली तैयारी कने कूड़ी दवा न कर मुसलमान या धोखे वारी दावा न कर तुझो कुछ भी ना है सब कुछ मुझे मालिक जो आ ते जेको बन्ने के सेरी थो बन्ने के न सेर सिंधी में चवंदा हन त जेके न राह मां ढो न थियो न के कुढ़ी मां कुछ भी को न थींदो जिरेबन एकड़न मां पूरी नथी थई इन बन्ने जे कोरण मां कुछ को न थींदे सीं बन्ने ते लपो रखंदो कर सीं बनो मोकरो हुजे एतरो मोकरो हुजे जो रस्तो बनजी वने इंसान अचन वञन सुकून सा तो उन्हनि जी दिल राजी थे तो मुझो रब भी राजी थे मदीने जो घोट भी राजी थी ऐ मुझा दोस्त अजीज गाल मौजू चेंज न थी वने मां अर्ज पे कयो त मुझा दोस्त अजीज जमीन ते रहण वारो अल्लाह जे कुरान करीम फरमायो या अल्लाह छा सभई दुश्मन थी विंदा मुझे रब फरमायो न न सभई दुश्मन कोन थींदा अल अखिल्ला यौम इज़िन बादुहुम लिबादिन अदु अल्लाह जे ज़ात फरमायो मां रब ऐलान तो कया कयामत जे दिहाड़े वह कबे जा बाज मानू कबे जा दुश्मन थी विंदा हो हुन जो मौला को सजण भी हुंदो कयामत में को दोस्त भी हुंदो कयामत अल्लाह फरमायो हा हा इल्लल मुत्तकीन मुझे बेनियाज रब फरमायो कयामत जे दिहाड़े बे अगर तवा जा दोस्त हुंदा त मुझा परहेजगार बाना हुंदा मुझे मुस्तफा जा दीवाना होंदा जन पाजी पूरी जिंदगी
जिंदगी मां अल्लाह जे खौफ में गुजारी, मुझे महबूब जे इश्क में गुजारी, शरीयत ते साबित कदम रही करे मां अल्लाह जे हुक्मन के लबैक चई करे जिंदगी गुजारी। त जन सा उनन जो वास्तो, जन जो उनन सा वास्तो मां अल्लाह जे जात उनन के हिक बे जो क़यामत में भी दोस्त बनाए छड़ियो आ। मुझा मौला क़यामत में उनन जी कैफियत छा हुंदी? थकजी पिया हो तो बस कया, न थका हो तो कुरान पढ़ा। 3-4 चवन था पढ़ो, बाकी थकजी पिया हो। अज़ीज़ाने मन अल्लाह जो पाक कुरान करीम सवा कलाक थी, भला 15 मिनट दींदो, 2 आयतूं पूरियूं करे वठो। अञा मूं औलिया जो ज़िक्र, मूंखे मौजू हुयो ही शान गौसे आज़म ऐं शान अलीउल मुर्तज़ा शेर खुदा। मौला कायनात जो मौजू अञा मूं खोलियो ही कोने को। जे 15 मिनट ॾियो त मां चवां न त भला उथां मां ॻाल्हायो त कोन था, जागो था न। अज़ीज़ाने मन अल्लाह जे पाक कुरान करीम उन पांजे सालिहन जो जिक्र सूरह ज़ुखरुफ 25 पारो कुरान करीम जो खोले दिसो। अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो, जेके क़यामत में तवां जा दुश्मन न हुंदा उहे मुझा नेक परहेज़गार बाना हुंदा। अल्लाह फरमायो, या इबाद ला खौफुन अलैकुमुल यौम वला अंतुम तहज़नून। मुझे बेनियाज रब जे ज़ात फरमायो, उन मुझे परहेज़गार बानन जेला। दुनिया में त लगन था त सादड़ा हन, दुनिया में लगा ते वेचारन जो कोई कोने, कपड़ा फाटलड़ा थन, पर याद रखी छद जेके यार सा यारी रखंदा हन उहे ॾाढा प्यारा हुंदा हन। याद रख उहे जने हथड़ा खणदा हन, हथ हेठ पोकंदा हन, रब दुआऊं अगे ही कबूल करे छदींदो आ। मुझे बेनियाज रब फरमायो, या इबाद क़यामत जे दिहाड़े मां अल्लाह पांजे उन बानन के फरमाइंदुस, ऐ बानो ला खौफुन अलैकुमुल यौम, अजो के दिहाड़े ते तवां जे मथा कोई खौफ नाहे। क़यामत जो ॾींहुं हुजे, नफ़्सा नफ़्सी जो आलम हुजे, सिज नेज़े जे बराबर हुजे, ज़मीन टामे जी थी वञे, रब तो कुरान करीम में फरमाए उन ॾींहुं बि मां अल्लाह ऐलान कंदुसि पंहिंजे नेकन जे लाइ, पंहिंजे सालिहन जे लाइ, पंहिंजे सादिकन जे लाइ, पंहिंजे परहेज़गार बानन जे लाइ मां रब ऐलान कंदुसि, या इबाद ला खौफुन अलैकुमुल यौम वला अंतुम तहज़नून। अल्लाह फरमायो, ऐलान कंदुसि मुझा बानड़ो, अज तवांजे मथा कोई गम नाहे, अज तवांजे मथा कोई खौफ नाहे, कंहिंजे मथा अल्लज़ीन आमनू बिआयातिना वकानू मुस्लिमीन। मुझे बेनियाज रब फरमायो, उहे मुझा ईमान वारा बानड़ा जन मां अल्लाह जे निशानन ते ईमान आंदो, मां अल्लाह जे आयतुन ते ईमान आंदो ऐं मुस्लमान जे हैसियत में दुनिया छॾियो। अल्लाह फरमायो, उदखुलुल जन्नत, बुध कुरान मुसलमान, बुध कुरान, उदखुलुल जन्नत अंतुम व अज़वाजुकुम तुहबरून। अल्लाह फरमाए, ओहे भी जन्नत में, उन्हनि जूं ज़ालूं भी जन्नत में हूंदियूं।
कुरान करीम तो फरमाए ओहे पाण भी जन्नत में उन्हनि जूं ज़ालूं भी जन्नत में हूंदियूं कंहिंजूं जेके पाण भी नेक जन जूं घर वारियूं भी नेक हूंदियूं परहेज़गार हूंदियूं अल्लाह जो ज़िक्र कंदियूं हूंदियूं फरड़ियो ॾींदे बि रब जो ज़िक्र हूंदो थाम मलींदे बि अल्लाह जो ज़िक्र हूंदो मानड़ी पचाईंदे बि अल्लाह जो ज़िक्र हूंदो पुड़ी विलोड़ींदे बि अल्लाह जो ज़िक्र हूंदो लाबारो कंदे बि अल्लाह जो ज़िक्र हूंदो मुझे बेनियाज़ रब फरमायो मर्दन सां गॾु उहे औरतूं बि जेके मां अल्लाह जूं नेकोकार बानियूं उहे जन्नत में हूंदियूं केतिरो क़ुरान पढ़ा युताफ़ु अलैहिम बिसिहाफ़िम मिन ज़हबिन व अक्वाब व फ़ीहा मा तश्तहीहिल अनफुस व तलज़्ज़ुल आयुन व अंतुम फ़ीहा ख़ालिदून मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो बेखौफ हुंदा जन्नत में हुंदा ज़ालूं भी जन्नत में मुर्स भी जन्नत में कुरान तो चवे व तश्तहीहिल अनफुस जेको इरादो कंदा मां अल्लाह जे हुक्म सां हाज़िर थी वेंदो इते त चवी थो त अंब वठा जॾहिं बाग में वञी भाजी वठा मार्केट में वञी दवा वठा मेडिकल स्टोर ते वञी मुझो रब थो चवे जॾहिं जन्नती जन्नत में पहुचंदा व तश्तहीहिल अनफुस रुगी दिल में इरादो कंदा अॼु अंगूर खाऊं त जन्नत जे अंगूरनि जा छुगा पहुची वेंदा अल्लाह फरमायो पंजन ॾींहनि जे लान पंजन सालनि जे लान व तलज़्ज़ुल आयुन व अंतुम फ़ीहा ख़ालिदून हमेशा उन जन्नत में रहंदा हमेशा उन जन्नत जा मज़ा पिया माणींदा हाणे फ़ैसिलो तोखे असांखे करणो आहे त हिन चंद ॾींहनि जी ज़िंदगी खपई या हमेशह वारी जन्नत खपई अल्लाह जी रज़ा खपई या हिन भाड़े नफ़्स जी रज़ा खपई जो त उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे सिकंदर जब दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे इते सब छॾे वींदे पर जेका सालिहन जी सोहबत थई रब जो कुरान तो बुधाए जेका मुझे वलियन सा सोहबत कये मुझे खाइफ बानन सा प्यार कये मुझे परहेजगार बानन सा हम नशीनी अख्तियार कये अल्लाह तो फरमाए हिते भी कमी दे हुते भी कमी दे 5 मिनटन में भला इन परहेजगारी जो जिक्र करे वठा परहेजगारी अल्लाह कुरान में फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून ऐ ईमान वारो तमा ते रोजा फर्ज कया थम जी अगन ते फर्ज कयम इन ला त परहेजगार बनजो यानी रोजे सा परहेजगार बनबो अच त एड़े रोजे जी गाल बुधाई एड़ी अमड़ जी गाल बुधाई जह एड़ा रोजा रखया जह जेड़ा रोजा रब शलक के नसीब करे आखिरी गाल बुधी पो भले हले वन कहे रोजा रखया इमाम हसन जी अम्मा इमाम हुसैन जी अम्मा शेरे खुदा जी पाक दामन घरवारी मुझे महबूब मुस्तफा जी चौथो नंबर न्याणी अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा कदे रोजा रखया बासबासी कड़ी बासबासी रोजन जी बासबासी तमा सा वरी बास अजीब बासी न नाराज न थी जो गाल हक जी चवंदो सजण साईं जो फकीर तमा सा जी बास किए हुंदी आ अल्लाह ताला तमा सा जे औरतुन के भी समझ दे असा के भी समझ दे कहे अल्लाह जे वली ते बास बासींदासी किए असा जो ही कम थे पो न्याण निसाण निसा न्याणन ऐं सियाणन सा दुल्हन शरनाइन सा मूवी वारे के गड वठी साईं असा तो वट देगियूं लाहींदासी मायूं मिड़ई मूवी मंगणहार जे हवाले करे छॾींदासी सजी वाट मंगणहार मायन के वठियो अचे मूवी वारो मूवी भरींदो अचे ऐं असा उते देगिन लहण में पूरा ऐं मुसलमानो बास बासण जायज आहे मगर इए शरीयत जो हुक्म ना है
अच तो के बुधाया त बास मुझे अम्मा फातिमा ज़हरा बासिया कीअं बासिया जेके अल्लाह कुरान में साराहे छॾियो आहे। इमाम हसन बीमार थियो आहे, इमाम हुसैन बीमार थी पयो, तबीयत नासाज थिया। केरा इमाम हसन केरा इमाम हुसैन, बिन जुमलन में जंहिंजो तारुफ इमाम हसन ऐं हुसैन। पहिरो जुमलो केर हल जो जेके मुझे मुस्तफ़ा जे कुल्हड़न जा सवार। बे जुमले में तारुफ इमाम हसन ऐं हुसैन केर हल चो जेके जन्नत जे जवानन जा सरदार हल। बस तारुफ मुकम्मिल। उन इमाम हसन ऐं हुसैन जी तबीयत नासाज थिया। हसनैन करीमैन जी अम्मा शेरे खुदा जी घरवारी मुझे महबूब मुस्तफ़ा जे जिगर जो टुकरो अम्मा फातिमा ज़हरा बास बासिया कहिड़ी। ओ मुझा करीम रब मुझे बचड़न के सिहत दे त मां फातिमा तो अल्लाह जे रज़ा जे ला 3 रोज़ा रखंदसे। घणा रोज़ा रखंदसे? तो रब जे रज़ा जे ला अल्लाह दुआ उन्हनि जी क़बूल न कंदो त कंहिंजी क़बूल कंदो। दुआ घुरण जी देर हुई। अम्मा जे बचड़न के मुझे रब शिफ़ाए कामिला ता फरमाए। अम्मा रोज़ो रखियो आ। हाल गरीबिया शेरे खुदा है, हाल गरीबिया हसन हुसैन लजपाल। हाल गरीबिया एतरो गरीबी हाला जो घर में एतरो जवन जो अटो आ जो हिकड़े हिकड़े बचड़े ला हिकड़ी हिकड़ी मानी भी पूरी कान थी पचे। अल्लाह जे ज़ात सा सौदो करण सौलो कोने। जन्नत जी मालिकी वठण सौली काने का मुझा यार। मुला वारो कोने को त हलवो भी हुजे, कुकड़ भी हुजन, मुर्गा भी हुजन, माशाअल्लाह दुल जदो पेट भी हुजे, वरी जन्नत जा वडा हवाल भी हुजन। ऐ मुझा यार इए कोन थींदो आ। कुछ हासिल करण जे ला कुछ कुर्बानी भी ॾियणी पवंदी आ। अजीज़ा ने मल अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा खज्जीअ जूं गड़ियूं खाई सहरी कई आ। सुन्नता सहरीअ ते खाइण। शाम जो टाइम अम्मा मानड़ी पचाई आ। हिकड़ी मानड़ी सुहिणे अलीअ जे ला, हिकड़ी मानड़ी इमाम हसन जे ला, हिकड़ी मानड़ी इमाम हुसैन जे ला, हिकड़ी जवन जी मानड़ी मुंहिंजी अम्मा पंहिंजे ला पचाई आ। अजीब अल्लाह जे कुदरत जो इम्तिहान आयो आ। कीअं इम्तिहान आयो? दरड़ो खड़कियो, दरड़ो खड़क्यो। ओ मुझा बच्चा हसन जी मुझी जी जल अम्मा वनी दरड़े ते दिसिया त केरा। इमाम हसन दरड़े ते आयो त हिकड़ो बिस्कीन करीब बीठो आ। चवे तो अलीअ जो सखी घराणो आ। अल्लाह जे नालड़े ते मानी खारायो। मां बुखारो हां, अम्मा फकीर आयो आ। बुखारो आ, मिस्कीन आ, अल्लाह जे नाले मानी घुरी रहियो आ। अम्मा फातिमा ज़हरा उहा पंहिंजी रोज़े जे इफ्तारीअ वारी मानड़ी खणी बच्चे हसन खे ॾिनी। ओ मुंहिंजा बचड़ा हसन वञी ॾई आ अल्लाह जे मिठड़े नाले ते मुंहिंजो सुहिणो रब राज़ी थी पवे। रोज़ो इफ्तार वरी खजीअ ते ॿियो ॾींहुं थियो आहे। वरी अम्मा खजीअ ते रोज़ो रखियो। हाल ग़रीबी आहे। इफ्तारी जो टाइम आहे। सभिनी जे लाइ मानड़ी मानड़ी पकी आहे। अम्मा जे लाइ बि मानड़ी पकी आहे। देर कान थी आहे, अञा इफ्तारी जो टाइम क़रीब आयो आहे। वरी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ो मिस्कीन यतीम आयो आहे। अचे चवे थो दरड़ो खड़कियो। बच्चा हुसैन जी मुंहिंजी अम्मा ॾिस केरु आहे। इमाम हुसैन निकितो त यतीम बारड़ो बीठो आ। सोहना हुसैन अल्लाह जे नालड़े ते भुख लगी आ। मानड़ी अम्मा यतीम मानड़ी ला बीठो आ। ऐ मुझा बचड़ा देर न कर, मां फातिमा ज़हरा जी ही मानड़ी खणी वनी यतीम खे ॾई आ। टियों ॾींहुं थियो, 3 रोज़न जी बास आ। टियों ॾींहुं भी अम्मा साइण इफ्तार सहरी खजीअ ते कई। इफ्तारी ला मानड़ी पचाई आ। अञा मानड़ी इफ्तारी जो टाइम करीब मस थियो आ।
दरवाज़ो खड़कियो आहे। ऐ बचड़ा हसन हुसैन जी मुंहिंजी मिठड़ी अम्मा वञी ॾिस दरड़े ते केरा। जॾहिं दरड़े ते पहुतो अम्मा हिकिड़ो क़ैद मां कैदी छुटी आयो आहे। चवे थो हाणे क़ैद मां आज़ाद थियो आहे। अलीअ जो सखी खड़ो आहे। अल्लाह जे नाले मानड़ी मिले बच्चा ही मानड़ी खणी वञ ॾई आहे। अल्लाह क़ुरान करीम जे अंदर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह क़ुरान करीम जे अंदर फरमायो वयुतिमून ताम अला हुब्बिही मिस्कीनौ व यतीमौ व असीरा। मुझे अल्लाह फरमायो उहे मुझा नेक बाना जेके मानड़ी खाराईंदा हन मिस्कीनन के यतीमन के कैदिन के। अल्लाह जन जी तारीफ करे उन्हनि जो मक़ाम ॿुधाए त छा हूंदो। उहा अम्मा फातिमा ज़हरा जेका जन्नत जे औरतुनि जी सरदार। हिकिड़े मिंट जे लाइ मुंहिंजूं अमड़ियूं भेनरूं बि ॿुधी वठनि उन अम्मा फातिमा ज़हरा जी ज़िंदगी कीअं गुज़री आहे। जॾहिं घर जो कमकार लाहे घर जो कमकार लाहे सभु को आराम जी तयारी कंदो आहे। हसनैन करीमैन जी अम्मा मुसल्लो विछाईंदी आहे। मुसल्ले ते बीहंदी आहे। रातिनि जूं रातियूं सजदन में रातिनि जूं रातियूं रुकुन में। जीअं मस्जिद नबवी मां फजर जी अज़ान ईंदी आहे अम्मा खातूने जन्नत फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा अर्श दे निहारे अल्लाह के अर्ज़ कंदी आहे ओ मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा मौला कॾहिं रात वॾी कंदे जो तुंहिंजे मुस्तफ़ा जी बचड़ी सजदा करे ढो कंदी। ऐ मुसलमान गौर कर तुंहिंजूं असांजूं न्याणियूं अल्लाह से कॾहिं रात वॾी कंदे त निंड करे ढो कयां। कॾहिं रात वॾी कंदे त ड्रामा ॾिसी ढो कयां फिल्मूं ॾिसी ढो कयां। मुंहिंजे मुस्तफ़ा जी न्याणी थी चए ओ मुंहिंजा मौला उहा रात कॾहिं थींदी यानी रातियूं गुज़री वञनि मुंहिंजे अम्मा जा सजदा पूरा न थियनि। चवण दे फ़कीर खे खुदा जन्नत ॾिनी आहे पर मुफ्त में कान ॾिनी आहे। न खुदा मुफ्त में ॾिनी आहे न वरी आले रसूल ख़ैरात में वरती आहे। सभु कंहिं पंहिंजो दिलि खोले मुआवज़ो ॾिनो आहे। खुदा जन्नत ॾिनी आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि दिलि खोले मुआवज़ो ॾेई छॾियो। त मुंहिंजा दोस्तो अल्लाह जी इबादत आले रसूल या असहाबे रसूल असहाबे रसूल जे जिंदगी के ॾिसो त असहाबे रसूल जी जिंदगी भी पूरी जी पूरी अल्लाह जे खौफ में इए टमटार लगी पई आहे इए जिंदगी लगी पई आहे। मुंहिंजा दोस्त अजीज जो रातिनि जूं रातियूं न रुगी जागंदा हुआ वक्त जो बादशाह हुआ अमीर उमर वक्त जो बादशाह हुआ ॾींहं जो हुक्मरानी कंदो आहे रात जो चौकीदारनि वारा वेस पाए करे मदीने जे गलिन में घुमंदो आहे त किथे कंहिं अल्लाह जे बाने के तकलीफ़ न हुजे त मां मुस्तफ़ा जे आॾो कहिड़ो जवाब ॾींदुसि। मुंहिंजा दोस्तो आले रसूल जी जिंदगी हुजे असहाबे रसूल जी जिंदगी हुजे ताबईन तबा ताबईन जी जिंदगी हुजे औलिया अल्लाह जी जिंदगी हुजे वलियन ताईं वलियन चई छॾियो जो दम गाफिल सो दम काफिर। उहे अल्लाह जा कामिल वली दुनिया ते जेके हिक हिक पसाह में पंहिंजे रब जो ज़िक्र कंदा हिकड़ो साह भी अल्लाह जे ज़िक्र को गाफिल कोन गुज़ारींदा हन। त मुंहिंजा दोस्तो उन अल्लाह जे वलियन सां दोस्ती मुझे रब कुरान करीम में ॿुधायो आहे त तव्हां जे लाइ फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। दुनिया में तव्हां खे निस्बत मिलंदी आख़िरत में मुंहिंजो रब थो चवे तव्हां जा उहे दोस्त हूंदा। अल्लाह थो चवे तव्हां जा दोस्त हूंदा तव्हां जा दुश्मन कोन हूंदा। केर हूंदा औलिया अल्लाह। रब चवे थो जेके मुंहिंजा दोस्त हन जेके मुंहिंजा दोस्त हन उहे तव्हां जा दोस्त हूंदा। अचो त मुंहिंजा दोस्तो औलिया अल्लाह सां मुहब्बत कयूं औलिया अल्लाह सां निस्बत रखूं औलिया अल्लाह जे सुहबत में वेहूं। छो त मुंहिंजा दोस्त जेको न अल्लाह जे कामिल वलियन जे सुहबत मां मिलंदो आहे। यादि रखी छॾ किताबनि पढ़ण सां मौलवी थी वेंदो फतवा ॾियण सां मुफ्ती थी वेंदो पैसनि घणे हुजण सां रईस थी वेंदो नेक न की किताबनि सां थींदो न की फतवा सां थींदो न की पैसनि सां थींदो
नेक कीअं थींदो नेक सिर्फ हिक सूरत में थींदो उहा कहिड़ी सूरत आहे जॾहिं अंदर में अल्लाह जो खौफ पैदा थींदो रसूलुल्लाह जो इश्क पैदा थींदो ऐं अल्लाह जे मखलूक जो दर्द पैदा थींदो त उहा उन जे नेक थियण जी निशानी तव्हांजी मर्ज़ी आहे नेक थियण चाहियो त मुंहिंजा दोस्त दरड़ो इहो ई आहे अंदर में अल्लाह जो खौफ रसूलुल्लाह जी मोहब्बत ऐं इंसान ज़ात जो प्यार पैदा कयूं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन जेके दोस्त जलसो कंदड़ आहिनि ॻोठ बानो खान तीवणे वारा यानी दोस्त आहिनि मोहम्मद इदरीस वलद मोहम्मद मोहसिन जंहिं पंहिंजे बाबा साईं पंहिंजे चाचा पंहिंजे ॾाॾा ऐं उन जो साथी आहे मोहतरम अब्दुल समद वलद ग़ुलाम सरवर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इन्हनि पंहिंजे दोस्तनि पंहिंजे वॾड़नि जे मोहम्मद मोहसिन मोहम्मद इदरीस पंहिंजे बाबा जे लाइ अब्दुल समद बि पंहिंजे बाबा ग़ुलाम सरवर जे लाइ ऐं शायदि पंहिंजो ॾाॾो अथनि अब्दुल रहीम तीवणो उन जे लाइ हीअ बख़्शिश जी महफ़िल सजाई आहे इंशा अल्लाह ताला जंहिं महफ़िल में रब जे क़ुरान जी तिलावत थी आहे जंहिंमें मुंहिंजे मुस्तफ़ा जे दुरूद ऐं हदीसनि जो ज़िक्र हलियो आहे हेतिरनि दिलनि ॿुधो आहे इंशा अल्लाह ताला उन्हनि जो तरब बेड़ो पार कंदो पर जेके आया हूं अल्लाह उन्हनि जो बि बेड़ो पार कंदो जिते जिते आवाज़ पहुची रहियो आहे मुंहिंजो अल्लाह उन्हनि जो बि बेड़ो पार कंदो मज़दूरी जो टाइम आहे सभु को पंजड़ी वाला महिनत मज़दूरी सभु कंहिंखे करणी आहे बसि तव्हांजो ज़्यादा टाइम न वरितुमि अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए खैर वारनि जो खैर क़बूल फरमाए अचण वारनि जो अचण ॿुधण वारनि जो ॿुधण मूं किने गुनहगार जो ॿुधाइण अल्लाह क़बूल फरमाए तरफ़ैन खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए तरफ़ैन जूं कमियूं कोताहियूं मुंहिंजो रब पंहिंजे महबूब जे सदके मुआफ़ फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन हिकु दफ़ो अलहम्द टे भेरा कुल अल्लाह शरीफ़ पढ़ो त दुआए मग़फ़िरत करो तव्हां अॼु सोचींदा हूंदा त अॼु फ़क़ीरनि नातूं कोन ॿुधायूं आहिनि अॼु बसि दिलि चयो त मां रब जो क़ुरान तव्हांखे खोले खोले ॿुधायां इन करे मूं तव्हांखे रब जो क़ुरान खोले खोले ॿुधायो आहे इंशा अल्लाह ताला वरी ख़ुदा कॾहिं घुरियो त इंशा अल्लाह वरी तव्हांखे दिलि खोले नातूं ॿुधाईंदासीं जेको पढ़ेव फी सबीलिल्लाह बख़्शीदड़ जे हवाले कयो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन्नार दिलनि जा हाल ॼाणदड़ रब दुआउनि जा क़बूल कंदड़ रब असां गुनाहगारनि जूं दुआऊं क़बूल फरमा मुंहिंजा करीम रब ये तुंहिंजे ज़िक्र ऐं तुंहिंजे महबूब जे दुरूद जी महफ़िल जन दोस्तनि सजाई आहे मुंहिंजा मालिक मिठड़ा उन्हनि जूं कोशिशूं क़बूल फरमा उन्हनि जो ख़ैर क़बूल फरमा जेके पंधड़ो करे आया जन पंहिंजो टाइम कढी ॿुधो या अल्लाह पंहिंजे महबूब जे सदके उन्हनि जो वेहण ॿुधण क़बूल फरमा क़ुरान करीम जी तिलावत जेको ख़ैर ख़ैरात कयो वियो आहे जेका महफ़िल सजाई वई सभ जो सवाबु या अल्लाह तुंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में पेश कयोसीं मुंहिंजा साईं क़बूल फरमा तोहफ़तन हदियतन महबूब रहमतन लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हुज़ूर में पेश कयोसीं मुंहिंजा आका पंहिंजे ग़ुलामनि जो तोहफ़ो क़बूल फरमा जमी अज़वाजे रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम असहाबे रसूल मुंहिंजे महबूब जे उम्मत जे तमाम शहीदन मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जे तमाम औलिया अल्लाह मुंहिंजे महबूब जे उम्मत जे तमाम ईमान वारनि मर्दन ईमान वारनि औरतुनि जे हक़ में मुंहिंजा करीम रब असांजी दुआए मग़फ़िरत क़बूल फरमा ख़ुसूसन मुंहिंजा अल्लाह साईं मरहूम अब्दुल रहीम तीवणो मरहूम मोहम्मद मोहसिन मरहूम ग़ुलाम सरवर तीवणो या अल्लाह इन मरहूमैन जी बख़्शिश फरमा उन्हनि जे बख़्शिश जे हक़ में असांजी दुआए मग़फ़िरत क़बूल फरमा क़ुरान करीम जे सदके ख़ैर ख़ैरात जे सदके मुंहिंजा अल्लाह साईं उन्हनि जी क़ब्रनि खे जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बना उन जे पोयर खे मुंहिंजा अल्लाह साईं रिज़्क़ रोज़ीअ में ईमान जी सलामती में बरकतूं अता फरमा या अल्लाह अमुन ऐं सलामतीअ वारी ज़िंदगी नसीब फरमाए दमे आख़िर कलमे वारो मौत नसीब फरमाए जा करीम रब जंहिं बि मर्द ख़वातीन
जंहिं जंहिं जे दिल में जेका सुहिणी दुआ है मुंहिंजा अल्लाह साईं दुनिया आख़िरत जे भलाई वारी दुआ हुजूर जे सदके हुआ कबूल फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु